सनातन धर्म वो धर्म आहे जंहिंजे अंदरि अलॻि अलॻि त्यौहार ईंदा आहिनि, जीअं त जन्माष्टमी, रामनवमी, चेटीचंड, चालीसा व्रत, गणेश चतुर्थी, शिवरात्रि, नवरात्रि, थधिड़ी, शीतला सातम, हाँ वग़ैरह वग़ैरह त्यौहार ईंदा आहिनि। उन में हिकिड़ो त्यौहार आहे होलिका दहन। हाणे होलिका दहन छा आहे? सिर्फ़ु ख़ाली छेणा या लकड़ा ॿारे करे पूरो कोन ईअं न आहे। हिन जे पुठियां ॾाढो वॾो महत्व आहे। असत्य जे मथां सत्य जी जीत आहे, अंधकार जे मथां प्रकाश जी जय आहे, ग़लति जे मथां सही जो विजेता थियण आहे। हिन जी कहानी अहिड़ी आहे, थोरो तव्हांखे ख़्यालु हुजणो घुरिजे, घणनि खे ख़्यालु हूंदो बि, त हिरणाकश्यप नाले जो राक्षस हूंदो हुयो, जेको राक्षसनि जो सम्राट हूंदो हुयो। उन ब्रह्मा जी खां वरदान वठंदो हुयो कि न अंदरि मरा, सभु ॼणा चइजो, न अंदरि मरा न ॿाहिरि मरा, न हेठि मरा न मथे मरा, न देव मारे न दानव मारे, न ॾींहं जो मरा न राति जो मरा, न अस्त्र सां मरा न शस्त्र सां मरा। अलॻि अलॻि कंडीशनुनि में भॻवान खां हुन वरदान वठी छॾियो। ब्रह्मा जी चयो तथास्तु। हिरणाकश्यप खे ईअं थियो त हाणे सॼी सृष्टि जे भॻवान जी मां आहे, नारायण भॻवान न आहे, पर भॻवान त भॻवान आहे। थियो ईअं, हिरणाकश्यप खे 2 ॿार हुया ऐं चौथे ॿार जो जनम थो थिए, जंहिंजो नालो आहे प्रहलाद। प्रहलाद भॻवान खे साक्षात मञे थो, नारायण भॻवान खे, ऐं पंहिंजे माता पिता खे चए थो कि सचो भॻवान त नारायण ई आहे, जेको साईं शेवाराम चवंदा, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवाय। ऐं हिरणाकश्यप छा पियो चए? मां ई भॻवान आहियां। अहिड़े नमूने असांजे समाज में, असांजे जीवन में असां ॾिठो हूंदो, जेॾी महिल थोरो कुझु अचे थो पियो, पैसा अचनि था, रूप अचे थो, पढ़ाई अचे थी पई, पद अचे थो पियो, त असांखे ईअं थो थिए मां आहियां त समाज आहे, त इहो अहम न करणु घुरिजे। उहो इहो पर्व सेखारे थो पियो। हिरणाकश्यप जेके वरदान मिलियो, न अंदरि मरा न ॿाहिरि मरा, न हेठि मरा न मथे मरा, न ॾींहं जो न राति जो, न देव मारे न दानव मारे, न अस्त्र सां न शस्त्र सां। ऐं हिरणाकश्यप पंहिंजे पुट खे मारण ते अची वियो कि भॻवान त मां ई आहियां, नारायण भॻवान न आहे। पर भॻवान त नारायण ई आहे, जंहिंजा अवतार पाण ॾिसंदा आहियूं, विष्णु भॻवान जा अवतार राम, कृष्ण, वराह, वामन, नरसिंह। ऐं इहो नरसिंह अवतार हिरणाकश्यप जे जीवन में बि अचे थो पियो। जेॾी महिल हिरणाकश्यप पंहिंजे पुट खे मञाए थो, नथो मञे, ऐं राक्षसनि जो दैत्यगुरु शुक्राचार्य, उन जा 2 पुट आहिनि, उन सां गॾु हिरणाकश्यप जो पुटु परे थो पियो, पर अञा मञे नथो कि हिरणाकश्यप ई भॻवान आहे। भॻवान केरु आहे? माताऊं भॻवान केरु आहे? हिरणाकश्यप आहे कि नारायण आहे? हिन पासे माताऊं भॻवान केरु आहे? हिरणाकश्यप कि नारायण आहिनि? राम के रावण भॻवान, कृष्ण के कंस, पर हिरणाकश्यप चइबो मां भॻवान आहियां। उन जे लाइ उन पंहिंजे पुट खे हाथीअ जे हेठां मारण जी कोशिशि कई, गरम तईअ में पातो, पहाड़नि तां फिटी कयो, पर मरियो न। जिसके सिर पर तू साईं, हाँ असांजो राखो राखण भॻवान हाज़िरा हुजूर ई आहे। हाणे हिरणाकश्यप जी भेण यानी कि होलिका खे वरदान मिलियल आहे कि उहो जेकी चादर पाए करे विहंदी बाहि में, त बाहि लॻंदसि न। वीचार कयो, पंहिंजे भाइटे खे मारण लाइ फूफी अची वई। ऐं अहिड़े नमूने आयोजन कयो वियो, ऐं हिरणाकश्यप जे पुटु यानी कि प्रहलाद खे होलिका पाण पंहिंजे कच्छ में विहारे करे पाण चादर पाए छॾी आहे, ऐं प्रहलाद खे बाहि में रखी छॾियो आहे। पर तव्हां ॾिठो जीअं द्रौपदी जी रक्षा भॻवान पाण कई, हाँ तव्हां ॾिठी आहे महाभारत बि। अहिड़े नमूने पवन थो फूके भॻवान नारायण, ऐं उहो चादर लही करे होलिका तां पए थी पई प्रहलाद ते, प्रहलाद बची थो वञे, होलिका भस्म थी वञे। त इहे त्योहार जो महत्व आहे। गॾो गॾु हिन जो साइंटिफिक बि महत्व आहे कि हींअर ताईं जेको मौसम हुयो उहो थोरो आड़सू मौसम हुयो। हाणे जेकी ऋतु आई आहे उहो तव्हांखे उत्साह ॾींदी, तव्हां ॾिसजो पंहिंजे जीवन में परिवर्तन ईंदव। प्लस साइंटिफिक कारण इहो आहे त जेॾी महिल हिक महिल अग्नीअ जो दाह थिए थो पियो, त बैक्टीरिया वायरस बि मरी रख था थी वञनि। त जेॾी महिल सॼे भारत देश में अग्नि दाह थींदो, होलिका खे ॿारण में ईंदो, त सत्य खे यादि करण में ईंदो, प्रहलाद खे यादि करण में ईंदो, गॾो गॾु बीमारियुनि खे बि नाश करण में ईंदो। महत्व ॾाढो आहे, पर थोरे में था पूरो कयूं। त इहो नई पीढ़ीअ खे ख़्यालु हुजणो घुरिजे, इन लाइ ॿुधायोसीं पाण। गॾो गॾु हाणे अॻियां इहो ॿुधाईंदासीं त माताऊं पहिरीं 7 फेरा या 2 फेरा जेकी पंहिंजी मान्यता आहे, हाज़िरा हुजूर अग्नि देव अथव, 2 फेरा 7 फेरा जेका पाण फिरंदा हुजूं, फिरजो। उन खां पोइ मर्द फिरनि, ऐं मन में जेकी मनोकामना आहे पंहिंजे परमात्मा खे, नारायण खे, विष्णुअ खे यादि करे कजो।
मूंखे पक्को विश्वास आहे जेको असांजे त्रिनेत्र ग्रुप वारनि गणपति होटलो परिवार जेको आयोजन कयो आहे उन जो पक्को लाभ घर घर ताईं पहुचंदो। बोलो सत्य सनातन धर्म की। धन्यवाद।